रात जो 3 बजे जेको सो मुंहिंजो दरवाज़ो खड़कियो। अबो मुंहिंजो वञी दरवाज़ो खोलियो। 3 ॼणा हुया मोटरसाइकिल ते। उन्हनि चयो असां माशूक बलोच सां मिलंदासीं, उन सां असांखे मिलायो, असां ग़लति कम कंदासीं। सो अबो चयो त तव्हां चरिया थिया हो, रात जो 3 बजे असांजो घर अची खड़कायो अथव, रात जो 3 बजे असांजो दर ते पहुता आहियो, दिमाग़ ख़राब थी वियो अथव। पोइ उन्हनि छा कयो, मुंहिंजे अबे खे वञी ॿधऊं। पोइ मां भॼी वञी वॉशरूम में लुकियसि। पोइ मूंखे जेको सो दरवाज़ो खड़कायूं मां रड़ियूं कयमि, पोइ भॼी विया। पोइ मुंहिंजो मूंसां जेको सो नाजाइज़ी थियो आहे, पर थियो न आहे, थियण वारो। जॾहिं मां रड़ियूं कयमि, दायूं कयमि, पोइ मां बचियो आहियां, न त मुंहिंजो सॼो कुझु तबाह थी वञे हा। सो मूंखे हाणे इंसाफ़ खपे। मूंखे माना जेके माण्हू मोटरसाइकिल ते 3 बजे रात जो आया, मूं वटि उन्हनि ते केस थिए। मुंहिंजे लाइ हाणे प्रेस क्लब वारा जेके आहिनि, उहो वॾा माइकूं खणी अचनि, मुंहिंजे अॻियां मुंहिंजो प्रेस कॉन्फ्रेंस कराइनि, ऐं सोशल एक्टिविटी वारा जेके माण्हू आहिनि उहे अचनि मूं वटि, मूंखां बयान वठनि ऐं मूंखे चवनि त जेको असो माशूक बलोच, तूं परेशान न थी, असां तोसां गॾु आहियूं, तूं परेशान न थी, तोसां जेको नाइंसाफ़ी थियो उन जो असां हिसाब किताब सोशल मीडिया ते वठंदासीं। हाणे कयो न रड़ियूं, माथा बि नाइंसाफ़ी थियो आहे। अचो प्रेस क्लब कयो, प्रेस कॉन्फ्रेंस मुंहिंजो कयो, अची मुंहिंजी मीडिया में बयान हलायो, मुंहिंजूं तस्वीरूं हलायो, माशूक सां नाइंसाफ़ी थियो, रात जो 3 ॼणा आया आहिनि। ख़ुदा जा बंदा, असां हेतिरा 7-8 साल थी विया आहिनि सोशल मीडिया ते असां कमु कयो आहे। अॼु ताईं के बि माना छोकिरी या छोकिरे न चयो असां सां नाइंसाफ़ी थियो आहे। तव्हां वरितो था बसि हण ट्रेंड, वारो कर असांखे जेको व्यूज़ मिलंदा, वारो कर साईं फलाणो टीरो ज़ुल्म थी वियो। छो अची सोशल मीडिया जे पोयां बालियो अथव रे? अरे रोज़ नाजाइज़ तव्हां सां था थियनि, असां सां त अॼु ताईं केरु बि कोन आयो रात जो 3 बजे दरवाज़ो खड़काइण। असां सां त कंहिं बि अची ज़ोरी करण जी कोशिश, ज़ोरी असां सां कीअं कंदा, चयो हा छा इहो मतिलबु ज़ोरी वीडियो ठाहिण लाइ असांखे त कंहिं बि कोन चयो आहे। आए दिन ड्रामो, हिकु त फनकार वरी वठा पोयां, हिकु वरी साईं ड्रामा वारा पोयां, हिकु साईं फलाणो। छो अची यार सोशल मीडिया है यार, सोशल मीडिया है। कुछ छा पैगाम पिया थियो दुनिया खे, कहिड़ो पैगाम ॾियो था असांजे सिंध वासियुनि खे? हर कंहिं बच्चे वटि मोबाइल आहे, हर कंहिं न्याणी वटि मोबाइल आहे, हर कंहिं घर जे नंग वटि मोबाइल आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फेसबुक हलाईंदा हूंदा, सोशल मीडिया हलाईंदा हूंदा, उहे शयूं ईंदियूं हूंदियूं। छा नंढड़नि ॿारनि वटि बच्चनि वटि असरु पवंदो हूंदो? तव्हांखे बसि ट्रेंड खपे साईं, असांखे ट्रेंड खपे, व्यूज़ खपनि, बाक़ी अॻिलो जेको वणे ड्रामो करे। ख़ुदा रा थोरो पंहिंजूं अखियूं खोलियो, हाणे मूंसां बि इंसाफ़ कयो। सुभाणे खां वठी फेसबुक में मुंहिंजूं तस्वीरूं हलायो, हर को पंहिंजे पेजनि ते हलायो तस्वीरूं। माशूक सां ज़ुल्म थी वियो आहे, 3 ॼणा रात जो आया, माशूक भॼी वॉशरूम में लुकियो आहे, हलायो।